खैरपुर में आवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में आर्ट काउंसिल में नापा नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स कराची पारां करायल ड्रामा फेस्टिवल में 3 ॾींहं ते सांवल गाहो जो लिखियल ड्रामो लापरवाही पेश कयो वियो। सवन जी तादाद में शहरनि पारां शिरकत कई वई है। ड्रामे जो महिमान ख़ास सिगा जो अॻूणो सेक्रेटरी जनरल मंजूर हुसैन अञण हो। ॿियनि महिमान में शाह शेख, मज़हर हुसैन गाहो, मोहम्मद यूसुफ ऐं ॿिया शामिल हुआ। लापरवाही ड्रामे जी डायरेक्शन काज़ी सरफराज़ ॾिनी। ड्रामे जे किरदारनि में सिंध जे नाले वारनि अदाकारनि नुसरीन नाज़, सैयद अकबर शाह, प्रोफेसर सजावल गाहो, मोहम्मद अज़ीम सूमरो, गुलाम फरीद, समीर सांवल, प्रकाश कुमार ऐं ॿियनि हिस्सो वरितो। ड्रामो हिकु माउ पारां कयल लापरवाही ते मुश्तमिल हो, जेका मानी पचाइण बाद माचिस हेठि रखे थी ऐं इहो माचिस ॿारनि खे हथ अचे थो ऐं ॿारड़ा माचिस मां घर खे बाहि ॾेई छॾनि था। आयल महिमान खे सांवल गाहो, लतीफ़ चांडियो, फ़कीर फिलियो, शाह नवाज़ कलोड़ो ऐं ॿियनि अजरकूं ओडायूं। जॾहिं त ड्रामे में प्रोफेसर सजावल गाहो, ज़वार, मज़हर गाहो, सिंध बैंक जे रीजनल मैनेजर मोहम्मद यूसुफ, सहाफ़ी ख़ादिम जूनेजो, बिशारत समेत सभई माण्हू शिरकत कई ऐं ख़ूब इंजॉय कयो है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।